कवि ढोलन राही बढ़िया चयो आहे। मां मोहित शेवाणी भोपाल मां तव्हांजे विच में आहियां। मध्य प्रदेश छत्तीसगढ़ ॿ ॾेराणियुनि वांगुरु पोइ धार थिया, पहिरीं असां गॾु ई हूंदा हुआसीं, त मां तव्हांजे विच जो आहियां। कवि ढोलन राही बढ़िया लिखियो, अजमेर जो हिकिड़ो कवि आहे। वाह भैया खींच लो। न मां फोटो इन करे सुठा कढाईंदो आहियां कि अॼु फोटो खिचजंदा, सुभाणे अख़बार में छपजंदा, पर ईअं उहो अख़बार पुराणो थी रद्दी थी वेंदो। 8-10 ॾींहंनि खां पोइ को कबाड़ी वठी वेंदो तव्हांजे घरां, पोहनि जी दुकान ते पहुचंदो ऐं तव्हां मां को हमरा पोहा खाईंदो, पोहा खाई पनो फिटी कंदो, उन पने खे को कुतो चटींदो, त उहो कुतो मुंहिंजो फोटो रिजेक्ट न करे, इन करे मां फोटो सुठो कढाईंदो आहियां।